सिंध ज़रई यूनिवर्सिटी टणोजाम जी सेनेट हॉल में गुलाम हैदर शाह जी 20 किताब साइलेंट ऑफ सूफीज़म जी मुहरती तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में वाइस चांसलर वकीलन उस्तादन लेखकन और अदीबन वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट कर रहा है टंडोजाम माज़र लोची। सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जे सेनेट हॉल में गुलाम हैदर शाह जी 20 किताब साइलेंट ऑफ सूफीज़म जी मुहरती तकरीब कोठाई वई। तकरीब में सिंध ज़रई यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर वकीलन उस्तादन शागिर्दन लेखकन अदीबन और दानिशवरन वॾे अंग में शिरकत कई। मुहरती तकरीब में आयल मेहमानन के तोहफ़ा पेश किया। उन मौके ते आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अदीबन दानिशवरन ऐं ॿियनि चयो त असल जेको आहे तुंहिंजो आहे मक़सदु आहे जेको सो इंसानियत मोहब्बत अमन अमान भाईचारो जो अॼुकल्ह जो ही जो दौर है जैमें कहत जो दौर है इनमें हर शइ जी कहत है कलमी कहत है इल्मी कहत है मुझो जो सो आइडियल है शाह साहब जो बेटा है उन असां पढ़ियो है असो सो सूफ़ीज़म असांजी सिंध या असो बरे सगीर उन्हनि जे करे हिते अमन अमान मोहब्बतूं प्यार आया। असां वो चाहियूं था त असांजी यो सूफ़ीज़म जो अंग्रेज़ सिंध सूफ़ियुनि जी धरती है ऐं सिंध में जो इस्लाम जो फैलाव थियो सूफ़ियुनि सूफ़ी बुज़ुर्गनि जे करे थियो आहे ऐं हिन दौर में जॾहिं सॼो आलम इंसान ऐं सॼी दुनिया में हिकिड़ी भंजड़ा आहे ऐं हिकिड़ी बेसकून वारी कैफ़ियत आहे ऐं सॼा माना हुन में हिकिड़ो अमन ख़राबु थियो आहे ऐं इन सूरत हाल में सूफ़ियुनि जे मैसेज खे अमन जे मैसेज खे ऐं हिक ॿिए सां गॾु रहण जे मैसेज खे टॉलरेंस जे मैसेज खे सेक्युलर मैसेज खे उहो फैलाइण जी तमामु घणी ज़रूरत आहे। ये जेको किताब आयो आहे साइलेंट मैसेज ऑफ सूफ़ीज़म अंग्रेज़ी में आहे। हाणे सूफ़ीज़म का नई शइ कान्हे का उसूली तौर ते पुराणो हिकिड़ो आहे नज़रियो। उन नज़रे खे जीअं त अञा आम न थी सघियो आहे ऐं घणनि माण्हुनि खे सम्झ में कोन थो अचे उन जे करे जेके बि माण्हू हिन नज़रे में दिलचस्पी वठनि था उहे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन नियत सां लिखनि था त जीअं माण्हुनि खे ॻाल्हि सम्झ में अचे त सूफ़ीज़म आहे छा। बाबा साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी जी किताब जी मुहरत जी तकरीब थी रही आहे। ही बाबा साईं जो उन सिलसिले जो किताबनि जो सिलसिलो आहे उन जी कड़ी ही 20 किताब उन कड़ीअ जो आहे जेको अंग्रेज़ी में लिखिजी चुको आहे शाया थी चुको आहे। अॼु उनजी मुहरत तकरीब आहे। ही किताब जेको आहे मलाइशिया जा दोस्त डॉक्टर जेके आहिनि उन्हनि हिनखे तर्जुमो कयो आहे। ही पहिरीं किताब अची चुको आहे जेको उर्दू में हो उन जो नालो हिदायतनामा सलूक कलंदरी ही उन जो तर्जुमो आहे। अॼु जी ही जेका ओपनिंग सेरेमनी आहे जेका किताब जी मुहूरत आहे अंजुमन ग़ुलामान कलंदर जे सरवाण क़िबला बाबा साईं सैयद गुलाम हैदर शाह बादशाह जे तरफ़ां जेको इल्मी ख़ज़ानो आहे साईं जिन पंहिंजे किताबनि जे ज़रिए जेके नौजवाननि जी इस्लाह पिया था कनि इंसानियत जी इस्लाह पिया था कनि उन में सूफ़ी अज़म ते साईं जिन जो ही लिखियल किताब आहे सूफ़ी अज़म छा आहे ऐं उन सां कीअं इंसानियत खे संवारे सघिजे थो। सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। सिंध में सूफ़ीज़म जी रवायत बुज़ुर्गनि खां ईंदी अचे थी। कैमरामैन गुलाम मुर्तज़ा मंगसी सां गॾु अज़हर लोची आवाज़ टीवी न्यूज़ टंडोजाम।